मौजूद जी सिंध जी लतीफ़ भलीकार चवां थो सभिनी प्यारनि प्यारनि दोस्तनि खे आवाज़ क्लियर अचे पियो महिरबानी साईं महिरबानी बैकस शहबानी बलोच महिरबानी आवाज़ मुंहिंजो क्लियर आहे नसरुल्ला जरवार सलाम ई रात जो हक़ मौजूद या अली मदद मौला अली मदद हक़ मौजूद मोहबतूं प्यारा मोहबतूं सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी अॼोके असांजे प्रोग्राम जो अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवालु आहे अॼु जे प्रोग्राम में जेको असांजो सुवालु आहे महिरबानी साईं महिरबानी मोहबतूं ज़ुल्फ़कार अली नोड़ी महिरबानी सलाम वालेकुम अस्सलाम आदा भाउ मुंहिंजा महिरबानी भाउ अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवालु जेको आहे मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे हिकु भेरो ॿीहर वर्जेंस पंहिंजे प्रोग्राम जो अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवालु जेको असांजे प्रोग्राम जो आहे सुवालु मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे महिरबानी ज़ुल्फ़कार अली महिरबानी सलाम महराब अली समेजो वालेकुम सलाम भाउ महिरबानी मोहबतूं एॾो दर्द भरियो वाक़ियो थियो आहे बेहदि अफ़सोस उन माउ ऐं पीउ सां छा थियो हूंदो तमामु वॾो ख़बर नाहे त असीं केॾांहुं पिया वञूं असांजी सिंध केॾांहुं पई वञे असांजा हुकुमरान केॾांहुं पिया वञनि असांजा हुकुमरान छा था कनि छा नथा कनि का ख़बर कान्हे तमामु वॾा दर्दनाक वाक़िया थियनि पिया तमामु वॾा हिकिड़ा हादसा थियनि पिया तमामु वॾा हिकिड़ा अफ़सोसनाक डेली ॾींहं वधंदा वञनि पिया मासूमनि सां ज़्यादतियूं जेकॾहिं मासूमनि जो जेकॾहिं ज़िक्र कंदासीं महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ार जूनियर साहब वॾी महिरबानी मोहबतूं सभिनी दोस्तनि जूं अॼु काफ़ी दोस्तनि जेके बि दोस्त रिक्वेस्ट सेंड कंदा त असीं दोस्तनि खे उनजी रिक्वेस्ट खे सेंड कंदा एक्सेप्ट कंदासीं ऐं दोस्तनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं मोहबतूं असांखे अदी भेण बख़्तावर जाम डॉक्टर असांखे जॉइन करे चुकी आहे असीं चाहींदासीं त 2 मिंट अधी असांखे अॼोके प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग ज़रूरु कंदे हिकु भेरो ॿीहर दोस्तनि खे ॿुधाईंदो लाहियां त असांजे प्रोग्राम जो जेको अॼु जेको सुवालु आहे अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवालु मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे ज़फ़र सोलंगी फरीदाबाद सहाफ़ी समाजी अॻवान महिरबानी ज़फ़र सोलंगी जेकॾहिं अव्हां वटि नेट प्रॉब्लम न हुजे त ज़रूरु मुंहिंजे प्रोग्राम खे जॉइनिंग कजो वॾी महिरबानी कोशिशि कंदासीं जेके दोस्त असांखे जॉइन कंदा त असीं उन्हनि दोस्तनि खे अॼु नवनि दोस्तनि खे बि अॼु कुझु ऐं पुराणनि दोस्तनि खे बि अॼु असीं मौक़ो ॾिनासीं जेकॾहिं बेकस शहबानी बलोच साहिबु जेकॾहिं अव्हां वटि नेट इशू न हुजे नेट प्रॉब्लम न हुजे त मूंखे जॉइन करे वठो वीडियो लाइव ते अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो मासूमनि सां ज़्यादतियूं हिकु भेरो ॿीहर सुवालु ऐं रिपीट कंदो हलां त अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवालु जेको असांजो आहे त मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार पारां कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे चांडियो शौक़त लिखनि पिया साईं सिविल सोसाइटी खे घुरिजे त हू पंहिंजे घणनि ॿारनि खे तरबियत हासिलु करण लाइ ज़ोर भरियो महिरबानी अदा शौक़त चांडियो शौक़त महिरबानी भाउ कोशिशि कंदासीं दोस्तनि जा नाला बि खणंदा हलूं दोस्तनि जा कमेंट्स बि पढ़ंदा हलूं महिरबानी शौक़त चांडियो शौक़त महिरबानी रसूल बख़्श मल्ला महिरबानी फ़क़ीर शेवा 2 मिंट अव्हां जॉइन कजो ज़रूरु असांखे नसरुल्ला जरवार बाक़ी असांजी सिविल सोसाइटी जा हिन वक़्तु राति जे वक़्तु पेर न पिया खुपनि महिरबानी अदा नसरुल्ला जरवार महिरबानी तमामु वॾा दर्दनाक वाक़िया ॾींहं थियनि पिया तमामु मासूमनि सां ज़्यादतियूं मासूमनि ते तशदद मासूम अख़बार थियनि पिया मासूम क़तल थियनि पिया उन्हनि सां ज़्यादतियूं करे शदीद तशदद करे उन्हनि खे क़तल कयो पियो वञे उनखां पोइ जेको वाक़िया जेके ॾिसो पिया हिन वक़्तु ख़ुदकशी जा वाक़िया कई अहिड़ा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गुज़रनि पिया ॾिसूं पिया ॿुधूं पिया ख़ासि तौर ते सोशल मीडिया जे हवाले सां महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ार जूनियर साहिबु वॾी महिरबानी मोहबतूं साईं
ॿ मिंट दोस्तनि खां मोहरत कोशिशि कंदासीं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां दोस्तनि खे सहाफ़ी दोस्तनि खे बि पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं त जीअं असीं कुझु वाक़े जे हवालनि सां वाक़िया जेके थियनि पिया उन्हनि सां ज़फ़र सोलंगी ख़ुदा जे वास्ते किरदारु अदा कयो दर्दनाक वाक़िअनि ते हुक्मरानो हिकु भेरो ॿीहर ऐं वरजाईंदुसि पंहिंजे प्रोग्राम में अॼु जो प्रोग्राम अॼु जो सुवाल में रिपीट कंदो हलंदुसि त मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशीअ जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे पहिरीं जेकॾहिं कोशिशि कयूं त पाण घोटकी माथेलो ॾहकी वारे पासे हलूं जेकॾहिं जेको कल्ह जेको वाक़ियो थियो ख़ुदकशी वारो उन हवाले सां थोरी जेकॾहिं पाण अपडेट वठिजे ऐं दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कजे ऐं उनखां पोइ दोस्तनि खे बि पाण हिन पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं ॾींहं ॾींहुं असां वटि जेके मामला इहे ख़ासि तौर ते ख़ुदकशी जे हवाले सां वधंदा वञनि पिया या जेकॾहिं ॿारनि जो ज़िक्र कंदासीं अदा ऐं लाइव आहे प्लीज़ मूंखे जॉइन कजो जाफ़र शेख साहब अचो 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 मूंखे जॉइन कयो प्लीज़ ओके 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 शाहदादपुर में भी ताज़ो तक़रीबन 10-15-20 मिनट पहिरीं मूं पोस्ट हिकिड़ी पढ़ी आहे दोस्त जी शाहदादपुर मां सहाफ़ी दोस्त मेहंदी हसन पंवर कोशिशि कंदासीं त उन दोस्त खे बि जॉइन करायूं ऐं 2 मिंट पाण उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं वलीद किंग अफ़सोस अदा उस्मान पंवर महिरबानी उस्मान प्यारा जेकॾहिं अॼु अव्हां वटि नेट इशू न हुजे त महिरबानी करे अव्हां असांखे 2 मिंट ॾियो ऐं जॉइन कयो असांखे इन जेको सवाल असांजो जेको अॼोके प्रोग्राम जो अॼु जो जेको सवाल आहे अॼु जो प्रोग्राम अॼु जो सवाल मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकिजे सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे न्याज़ अमन सूमरो काल ते वठंदा कोन बाक़ी हर प्रोग्राम ॿुधी माठ करे था वेहूं न्याज़ अमन सूमरो भाईजान न्याज़ अमन सूमरो बिल्कुलु अव्हांखे असीं जॉइन करायूं पिया अॼु कोशिशि कयूं पिया पहिरीं उस्मान पंवर साहिब खे कोशिशि कंदासीं त वीडियो लाइव ते जॉइन करायूं उस्मान खां पोइ सूमरे साहिब खे पाण अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते उस्मान पहिरां जेकॾहिं नेट इशू न हुजे नेट प्रॉब्लम न हुजे त महिरबानी करे 2 मिंट असांखे ॾियो अॼोके असांजे प्रोग्राम में तव्हांजी वॾी महिरबानी थींदी छो जो तक़रीबन काफ़ी ईअं थियो आहे त दोस्तनि वटि नेट प्रॉब्लम हूंदो आहे ऐं इन करे दोस्त जॉइनिंग न करे सघंदा आहिनि रसूल बख्श मल्हा कमेंट्स में लिखनि पिया कुझु त तरबियत जो बि फ़र्क़ु पवे थो अदा असगर नंढा ॿार हमेशह घर जी तरबियत ते छॾियल हूंदा आहिनि बिल्कुलु रसूल बख्श मल्हा भाउ बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु सही आहे तमामु हिकिड़ो ज़बरदस्त बहितरीनु कमेंट्स आहे ऐं कोशिशि कयूं था त जेकॾहिं उस्मान पंवर प्यारे जी लाइन मुंहिंजे ख़्याल में कनेक्ट न पई थिए न्याज़ अमन सूमरो ॾिसूं त असांखे किथां जॉइन कनि पिया न्याज़ अमन सूमरो असीं न्याज़ अमन सूमरे साहिब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं रुकेश कुमार सेंड कई आहे न्याज़ अमन सूमरो साहिब अॼु कोशिशि कंदासीं त जेके नवां दोस्त अचनि था त उन्हनि खे पाण अहमियत ॾींदासीं उन्हनि दोस्तनि खे बि पाण पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं न्याज़ अमन सूमरो साहिब मूं अव्हांखे रुकेश सेंड कई आहे जेकॾहिं अव्हां वटि नेट प्रॉब्लम न हुजे त मुंहिंजे प्रोग्राम खे ज़रूरु जॉइन कजो पर मोबाइल जी रोटेशन चेंज कजो मोबाइल खे हीअं रखिजो मोबाइल खे जेकॾहिं हीअं रखंदो त अव्हांजी लाइन कनेक्ट न थींदी मोबाइल खे हीअं रखो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी शाहदादपुर मां जेकॾहिं मेहंदी हसन पंवर जेकॾहिं असांखे ॿुधनि पिया या ॾिसनि पिया त असांखे जेकॾहिं जॉइन कनि त महिरबानी थींदी मेहंदी हसन पंवर जी मेहंदी हसन पंवर ऐं लाइव थी चुको आहियां जेकॾहिं बि मूंखे जॉइन कयो वीडियो लाइव ते प्रोग्राम ते अचो प्लीज़ अचो अचो 2 मिंट लाइ अचो शाहदादपुर में बि वाक़ियो थियो आहे नौजवान हिकिड़े ख़ुदकशी कई आहे त ॾिसूं त उन ख़ुदकशी जो असुलु कारण छा आहे ऐं उहो नौजवान केरु आहे ऐं किथां जो आहे न्याज़ अमन सूमरो साहिब अव्हांखे मूं रिक्वेस्ट सेंड कई पर अव्हां वटि शायदि नेट प्रॉब्लम जे करे अव्हांजी लाइन कनेक्ट न थी सघी आहे कोशिशि कर ऐं पीउ सां छा थियो हूंदो भास्कर ॾाढो दर्दनाक हादसो थियो कल्ह घोटकी वारो
घोटकी वारे वाक़े जे हवाले सां जेकॾहिं पाण जेतिरो बि भाउ जेकॾहिं ज़फ़र सोलंकी साहिबु जेकॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं या उन ते जेकॾहिं लिखंदासीं अदा उस्मान पामर साहिब जो कमेंट सां अदा बुनियादी तौर ते सिंगल घटि हुजनि था झंग में आहियां मतिलबु त ॻोठ में। महिरबानी मुंहिंजा पहिरियां भाउ उस्मान, महिरबानी वॾी महिरबानी। उस्मान पहिरियां पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾिजो, पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु मूंखे लिखिजो, कमेंट्स में ज़रूरु पंहिंजो हिकिड़ो कमेंट साईं कजो त अॼु जे प्रोग्राम जो अॼु जो सुवालु मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदि वाक़ा कीअं रोकजनि, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। ज़रूरु मुंहिंजे हिन सुवाल जो जवाबु कमेंट्स में उस्मान पामर साहिबु ज़रूरु ॾिजो, वॾी महिरबानी। जेके दोस्तनि जो लाइन कनेक्ट नथी थिए ऐं जंहिं दोस्तनि जो राब्तो नथो थिए, हिकिड़ो मिंट मेहदी हसन, हिकिड़ो मिंट लाइन ते रहिजाए। शहदादपुर मां मेहदी हसन बि असांखे जॉइन करे चुको आहे। मेहदी हसन जंहिं वक़्तु आऊं अव्हांखे रिक्वेस्ट कयां त महिरबानी करे उन वक़्तु मोबाइल जी रोटेशन चेंज कजो। कमेंट्स में ज़रूरु दोस्त जंहिं दोस्तनि जो राब्तो नथो थिए ऐं लाइन ते नथा अची सघनि ऐं वीडियो लाइव ते कनेक्ट लाइन नथी थिए त कमेंट्स में ज़रूरु पंहिंजो असांजे अॼु जो जेको प्रोग्राम आहे उनजो जेको सुवालु आहे उनजो जवाबु ज़रूरु असांखे कमेंट्स में ॾियनि। उस्मान पामर साहिब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त अॼोके जेको असांजो प्रोग्राम आहे ऐं अॼोके प्रोग्राम जो जेको सुवालु आहे, महिरबानी सुल्तान साहिबु प्लीज़ हिकिड़ो सेकेंड अवी बि मौजूदु रहिजो। मेहदी हसन पामर साहिबु शहदादपुर मां जॉइनिंग त कयो आहे, अव्हांजी वीडियो मूं वटि शो न पई थिए, प्लीज़ मूंखे वरी जॉइन कयो त जीअं अव्हांजी वीडियो शो थिए त तव्हांखे आउं रिक्वेस्ट सेंड कयां। शहदादपुर में बि हिन वक़्तु वाक़ियो थियो आहे ख़ुदकशी जे हवाले सां। मुंहिंजे प्रोग्राम जो अॼु प्रोग्राम जेको आहे सुवालु आहे, सुवालु महिरबानी सुल्तान साहिबु अव्हांखे हिकिड़े मिंट लाइ ज़रूरु जॉइन कराईंदुसि पंहिंजे प्रोग्राम में। अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सुवालु मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़नि खे कीअं रोकिजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। आउं चाहींदुसि त दोस्त जेके वीडियो लाइव ते अचनि त उन्हनि खे भली कारु कंदासीं ऐं दोस्तनि खे जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं। जेके दोस्त कनेक्ट नथा थी सघनि ऐं वीडियो लाइव ते नथा अची सघनि त महिरबानी करे उहे कमेंट्स में ज़रूरु मुंहिंजे सुवाल जो जवाबु पंहिंजो लिखी मोकिलनि त वॾी महिरबानी थींदी दोस्तनि जी। महिरबानी वज़ीर अली गाली भाउ, महिरबानी। सुल्तान रिंद शिकारपुर मां असांजो तमामु हिकिड़ो साफ़ी सीनियर साफ़ी दोस्त आहे। 2 मिंट लाइ पाण 5 मिंट दोस्तनि खे ॾींदासीं। सुल्तान अव्हां वटि रिक्वेस्ट मुंहिंजी नथी अचे, प्लीज़ मूंखे वरी जॉइन कयो। मेहदी हसन अव्हां जी वीडियो शो न पई थिए। शहदादपुर मां कोशिशि कयूं पिया, शहदादपुर मां या शिकारपुर मां सुल्तान रिंद प्यारे दोस्त खे अव्हांजी रिक्वेस्ट, अव्हां वटि रिक्वेस्ट मुंहिंजी नथी अचे, मूंखे महिरबानी करे वरी जॉइन कयो। जेकॾहिं सुल्तान रिंद साहिबु या असांखे शहदादपुर मां मेहदी हसन, अव्हां मेहदी हसन अचो न, जॉइन कयो प्लीज़। न्याज़ अमन सुब्र सेंड कई आहे। न्याज़ अमन सुब्र साहिबु लिखनि पिया, भा काल वरी मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे न्याज़ अमन सुब्र साहिबु। इरफान अमान मीरानी माथेलो, इरफान अव्हांजी वीडियो शो न पई थिए, प्लीज़ मूंखे वरी जॉइन कयो त जीअं अव्हांजी वीडियो शो थिए। एजाज़ जमाली, जेसीं ताईं कानून जी हुकूमत न थींदी एसी ताईं अहिड़ा वाक़ा थींदा रहंदा। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। आउं चाहियां पियो त मुंहिंजे सुवाल जो जेकॾहिं दोस्त वीडियो लाइव ते नथा अची सघनि त ज़रूरु कमेंट्स में मुंहिंजे सुवाल जो जवाबु ज़रूरु ॾिजो। त अॼु जे प्रोग्राम जो अॼु जो सुवालु हिकु भेरो ॿीहर रिपीट कंदुसि। सुवालु पंहिंजो वरजाईंदुसि। फ़क़ीर वसीम महर, मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जा वाक़िअनि खे कीअं रोकिजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। कोशिशि कयूं पिया त कंहिं न कंहिं दोस्त खे वीडियो लाइव ते जॉइनिंग करे, ख़ासि करे हुकूमत खे किरदारु। ज़फ़र सोलंकी अव्हांखे पहिरियों मां रिक्वेस्ट सेंड कयां पियो, प्लीज़ ट्राई करे ॾिसो। जेकॾहिं अव्हां वीडियो लाइव ते जेकॾहिं अची सघो था, हिकु भेरो ॿीहर आउं वरजाईंदुसि पंहिंजे अॼु जे प्रोग्राम जो अॼु जो सुवालु त मासूमनि सां सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। हिकु भेरो ॿीहर आउं वरी रिक्वेस्ट सेंड कंदुसि ज़फ़र सोलंकी दोस्त खे त जीअं शहदादपुर मां मेहदी हसन या सुल्तान रिंद
शिकारपुर मां जेकॾहिं असांखे ॿुधनि था ऐं ॾिसनि था त महिरबानी करे मूंखे जेकॾहिं रिक्वेस्ट सेंड कनि या जॉइन कनि त जीअं उन्हनि दोस्तनि खे असीं वीडियो लाइव ते जॉइन करायूं। ज़फर सोलंग साहब मूं मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, जेकॾहिं अव्हां वटि नेट प्रॉब्लम न हुजे, नेट इशू न हुजे त मूंखे अमी जॉइन करे सघो था। कॉल रिसीव न पई थिए त इन जो मक़सदु इहो आहे त प्यारा माना नेट प्रॉब्लम आहे। माना अव्हां वटि हिकिड़ो सेकंड ट्राई कयां, भले पंहिंजे दोस्त खे, पंहिंजे प्यारे पीउ हिकिड़े ॿिए दोस्त खे, डॉक्टर साहब हिकिड़ो सेकंड जॉइन त कयो मूंखे, दोस्तनि जूं लाइनूं कनेक्ट छो नथियूं थियनि। दोस्तनि खे ख़बर न आहे न, रोटेशन वारो प्रॉब्लम हले पियो त इन करे मुंहिंजे ख़्याल में सरकार कयो। ज़फर पिया बिल्कुलु अव्हांखे हिकिड़ो सेकंड माजिद ज़बरदस्त, माना इन जो मक़सदु इहो आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहिजो। बिल्कुलु बिल्कुलु भाई। साईं मुंहिंजो आवाज़ अचे पियो डॉक्टर साहब? हाँ बिल्कुलु, तव्हांजो बहितरीन आवाज़ अचे पियो भाईजान। माना इन जो मक़सदु इहो आहे त दोस्तनि खे ख़बर नथी पए त वाक़ई मोबाइल जी रोटेशन कीअं चेंज कजे, छा कजे। जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ। इहो उमूमन तव्हांजे प्रोग्राम में थींदो आहे। अॼु जो इशू जेको आहे सो हिकिड़ो अॼु जो इशू बिल्कुलु हिकिड़ो तव्हां बहितरीन इशू खणी आया आहियो। महिरबानी डॉक्टर साहब प्लीज हिकिड़ो सेकंड मौजूदु रहिजो। माजिद मैसर अव्हां बि मौजूदु रहिजो। त महिरबानी करे मोबाइल जी रोटेशन चेंज कंदा हो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी, अव्हांजी वीडियो मुंहिंजे प्रोग्राम में जॉइन थी वेंदी। हिन वक़्तु असां डॉक्टर अब्दुल गफ़ार जूने जो साहब असां सां मौजूदु आहिनि। असीं चाहींदासीं त हर हिकु दोस्त खां ॿ ॿ 3 मिंट 4 मिंट अॼोके प्रोग्राम जो जेको सवाल आहे, जेको जंहिं टॉपिक ते अॼु प्रोग्राम आहे उन हवाले सां ॿ ॿ 3 मिंट ज़रूरु पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ शामिल कयो असांजे प्रोग्राम में। छो जो अव्हांजो अॼोको सवाल, अव्हांजो अॼोको जेको जवाबु आहे उहो मुंहिंजे प्रोग्राम में तमामु हिकिड़ो अहम जवाबु आहे। हिकु भेरो ॿीहर आउं रिपीट कंदुसि ऐं वरजाईंदुसि। सवाल जेको आहे मुंहिंजो, मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़नि खे कीअं रोकिजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। जी महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ार जूने साहब, महिरबानी जी। बिस्मिल्लाह। सभ खां पहिरीं सभु दोस्तनि जेके बि सिंधवासी आहिनि उन्हनि खे हक़ मौजूदु, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए आलम इंसानियत। प्यारा साईं, भिटाई साईं जूं अमर सिटूं आहिनि त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़री, त लॻे माठ मिरुनि के डूंगर पवनि डरी, वञनि वण ॿरी ॿाहिरि ओभड़ उभरे कान का। त इहो भाईजान मसइलो कुझु ईअं आहे त हीउ जेको इशू आहे इहो सिंध जो तमामु हिकिड़ो ॿरंदड़ हिकिड़ो इशू आहे, जंहिंखे बर्निंग इशू चइजे थो। असां वटि कुझु क़दरूं अहिड़ियूं आहिनि जेको कुझु सोसाइटीअ में जॾहिं ॾोह करे ऐं उन खे सज़ा न मिले, कानून जी जेका आहे गिरफ़्त उन जी ॻिचीअ में हथु विझी न सघे, ऐं उन खां पोइ जॾहिं हुकूमतूं को सदेबाब न कनि इन सिलसिले में, त समाजी बुरायूं कीअं जोड़जक आहे सिस्टम सम्झ में नथो अचे। मासूमनि खे अगवा कयो थो वञे, मासूमनि सां ज़्यादतियूं कयूं थियूं वञनि, ऐं पोइ यार ज़ुल्म आहे। केरु ज़िंदगी हर कंहिंखे प्यारी आहे। ज़िंदगियूं केरु उन ज़िंदगीअ जो ॾीओ जेको सो हथनि सां उझाए थो, उनजे पोयां पस मंज़र कहिड़ा आहिनि, ॾाढो उखेरो सुवालु आहे। ऐं हिकिड़ो अहिड़ो पस मंज़र आहे जेको इंतिहाई घणो ॾुखियो आहे। सिंध सॼी सोचे थी, सिंध दोचे थी। कल्ह असां इहो घोटकीअ जा वाक़िया ऐं उन खां पोइ जेको सो यकीन वठो त बेसब्री हुई मूंखे, त राति दिलि चाहियो पिए त मां तव्हांखे फ़ोन कयां ऐं पंहिंजी छा चइजे मायूसियुनि जो इज़हार करिणो थो पवे। अॻु में मूं हिकिड़े दफ़ा ज़िक्र कयो त यार असगर कहिड़ी ॻाल्हि कजे, छा आहे जो चंड को त कोन ॾिठो आहे ईद जो जेको वेही करे असां हिक ॿिए खे मुबारक ॾियूं। हिन क़िस्म जा कम जेके थियनि था असांजे सोसाइटीअ में इंतिहाई घणा ॾुखिया आहिनि।
समाज में जोड़जक समाजी कारकुननि जी बि हुजे थी, सियासी कारकुन जी हुजे थी, हिकिड़ो सान्हे वंद जेको आहे हिकिड़ो शऊर वंद उन जी बि हुजे थी, पर घणे में घणी जेका हुक्मरान तबिको आहे उन जो फर्ज़ बणिजे थो त हू असांजी लॼ, असांजे जियापे जो जेको हिकिड़ो बहितरीन तरीक़ेकार हुजनि, असां ज़िंदगीअ में ख़ौफ़ज़दा थी करे ज़िंदगियूं न गुज़ारियूं, कॾहिं असांखे लाश मिलनि, कॾहिं असांखे बुख ऐं बेरोज़गारीअ जे सबबु जेको असांजा नौजवान पंहिंजे पाण खे आपघात में वञनि, ऐं कॾहिं कंहिंखे मारे ऐं पोइ आपघात जो जेको रूप ॾिनो थो वञे। इहे सभु शयूं सिंध जे नसीबनि में आहिनि ऐं असां ॾुखिया जी ज़िंदगी यकीन वठो, सिंध इंतिही नाज़ुक मोड़ मां पई गुज़रे। सिंध अॼुकल्ह जंहिं मोड़ मां गुज़रे थी, यार आउं उन मंज़र कशी नथो करे सघां। उन मंज़र खे अखियुनि में मूं बंदि करे ऐं अखियुनि मुंहिंजा लुड़क जेके आहिनि लाड़े छॾिया आहिनि। हक़ीक़त में सिंध जा जेके इशू आहिनि उन ते तव्हांजो जेको इहो कमु आहे उहो आउं हमेशह चवंदो आहियां त दादा अस्कर तव्हां खीरूं लहो। तव्हां यकीन वठो, इहो हिकिड़ो कार ख़ैर खां मथे आहे। हर माण्हूअ जो जिगर एतिरो नाहे जेको वेही करे सोशल मीडिया ते भला हर कंहिंखे पंहिंजे पेट जी लॻी पई आहे। को मरे को जिए उन सां कंहिंजो वास्तो आहे। पर ही सिंध जेकॾहिं जीअंदी ऐं सिंध जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जा ही मसइला जेकॾहिं असां सोचींदासीं, मुंहिंजूं अखियूं यकीन वठो, मुंहिंजूं अखियूं आलियूं आहिनि ऐं मूंखे मुंहिंजो दिलि जेको आहे से रत जा ॻोढ़ा थो रोए। ऐं हक़ीक़त में बाक़ी हाणे सदे बाब जी ॻाल्हि आहे। सदे बाब त ईअं आहे दादा, मूं पहिरीं ॻाल्हि कई, कानून हिकिड़ा जोड़जनि ऐं उन्हीअ खां पोइ समाजी आगाही ॾिजे। पंहिंजे ॿारनि खे गैर मुहर्रम माण्हुनि सां ॻाल्हाइणु उथणु ऐं उन्हनि जी साञ ॾिजे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजा दोस्त ठाहियो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे बसि कंहिं टीचर वटि या कंहिं उस्ताद जे हवाले करे या सुबुह जो जेको सो स्कूल जे हवाले करे छॾे अची पंहिंजा फर्ज़ सम्झो था त पूरा थी विया, ईअं बिल्कुलु कोन्हे को। ऐं वक़्त जूं तक़ाज़ाऊं आहिनि त असां अखियूं खोलियूं। हाणे असां जंहिं दग ते बीठा आहियूं उहो दग अॻिते केॾांहुं वेंदो। असांजा कॾहिं गभरू जवान जेके आहिनि से मरनि था या मारिया वञनि था, कॾहिं हू ख़ुदकुशियूं कनि था, कॾहिं हुननि खे ख़ुदकुशियुनि जो रूप ॾिनो वञे थो, त कॾहिं असांजे बचनि खे जेके आहिनि से मासूम बचड़नि सां ज़्यादतियूं ऐं ज़ोरावरियूं कयूं वञनि थियूं। इहे सभु शयूं आहिनि, उन्हनि में समाजी हिकिड़ो जोड़जक हुजे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन क़िस्म जी आगाही मुहिम हलणु खपे। सांझे वंद ऐं जेके समाजी जोड़जक आहिनि, समाजी कारकुन आहिनि, जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, उहे पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कनि। इंशाल्लाह सुभाणे मुंहिंजी जीजल कामरेड नज़ीर कुरैशी मुंहिंजी महिमान थींदियूं। इंशाल्लाह उहा अस्पताल ईंदी त पोइ इन सिलसिले में पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ शेयर कंदुसि। पर हिते ॿुधायां थो त महिरबानी कयो, पंहिंजे बचनि खे पंहिंजे दोस्त रखो। पंहिंजनि ॿारनि खे, पंहिंजे मासूम ॿारनि खे दोस्त रखो। ज़िंदगी जूं तलख़ियूं ॿुधायो। सभु कुझु प्यार इश्क इन में ज़िंदगी पंहिंजो ॾीओ जेको आहे सो उजाण हिकिड़े शख़्स जे लाइ या कंहिं इशूअ लाइ। ज़िंदगीअ में ॾिसो सभु थी पवंदो, पर जेकॾहिं ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो असांजी वई त उहा ज़िंदगी न मिली सघंदी। ज़िंदगी असांजा जवान जेके आहिनि, पसमंज़र थोरो वधात हिन जी करियां थो, जेकॾहिं अगरि तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त असांजा नौजवान आहिनि से शायदि इहो सम्झंदा आहिनि दादा फलाणी या फलाणे मूंसां जेकॾहिं प्यार ऐं मोहबत जो इज़हार न कयो या हुन सां मुंहिंजी शादी न थी त इन खां सुठो आहे त पोइ जीजे न। ईअं नाहे अदा। ज़िंदगीअ में सभु कुझु हर्फ़ आख़िर नाहे, ठीकु आहे। त ईअं नाहे, हू चवंदा आहिनि त ज़िंदगीअ में ॿिया बि कई कमकार आहिनि, सिर्फ़ु प्यार मोहबत। हा, पर ज़िंदगीअ में मोहबतनि खां सवाइ त कुझु कोन्हे। पर मोहबतनि जा बि दग असां पाण तायुन कयूं, सुहिणा तायुन कयूं। ईअं न हुजे त ग़लति दग असांजा हुजनि, ठीकु आहे। ऐं उन ग़लति दगनि में आख़िर नतीजा ईअं भयानक अचनि त कॾहिं असांजो कनपटीअ ते असांजा पिस्टल हुजनि, कॾहिं असां पंखनि में लटकियल हुजूं,
इहे ज़िंदगीअ जूं अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेके असांखे पंहिंजे बचनि खे, पंहिंजे जवान न्याणियुनि खे, जवान पुटनि खे, पंहिंजे दोस्तनि जे रूप में तव्हां पीउ थी करे डिक्टेट न कयो, ॿारनि खे न कयो। ऐं वरी वरजाईंदुसि, प्यार मोहबत जो हिकिड़ो मुआशिरो क़ाइमु करियो, समाजी जोड़ जुकूं अहिड़ियूं हुजनि, तव्हां पंहिंजियूं सोसाइटियूं क़ाइमु कयो। समाजी कारकुन जी हैसियत सां आउं पंहिंजो फर्ज़ अदा कयां, समाजी कारकुन जी हैसियत सां असगर मौलाणो पंहिंजो हक़ अदा करे, त हिकिड़ो मुआशिरो जोड़ी पवंदो। बाक़ी बेहिसियूं आहिनि हुकूमत जे तरफ़ां खां असांखे बेहिसियूं आहिनि ऐं रहंदियूं। तव्हां ॿिॿरनि खां ॿेर न घुरो ऐं वक़्त ते छॾे ॾियो। पर इहे जेके आहिनि से हालतूं जंहिं डगर ते आहिनि उहे मूंखे रंजीदा आहियां। ऐं सच पुछो त रंजीदा आहियां। हक़ीक़त आहे त ॾाढियूं ॾुखियूं हालतूं आहिनि। महिरबानी रोज़ महिरबानी बरोज़ जूं हालतूं इहे जेके आहिनि, ख़ुदकुशियूं आहिनि, इन्हनि खां इंसान वॾी बेज़ार थी महिरबानी पिया आहियूं। वॾी ज़िंदगियूं महिरबानी महिरबानी तव्हांजी। मोहब्बत सर, मोहब्बत डॉक्टर साहब, वॾी महिरबानी, थैंक यू। मोहब्बत तो साईं। जाफ़र शेख साहब, अभी प्लीज़ मौजूद रहिजो। अव्हांखे थोड़ी देर खां पोइ पंहिंजे प्रोग्राम में ज्वाइन कराईंदुसि। हिन वक़्तु रुके सेंड कई आहे मूं असांजी भेण अदी डॉक्टर बख़्तावर जाम असांखे ज्वाइन करे चुकी आहे। असीं चाहींदासीं त 2 मिंट या 3 मिंट अदी जो मौक़िफ़ बि पाण ॿुधूं। अदी जो कमेंट्स, अदी जो मौक़िफ़, यानी अॼु वारो जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे उन में उन जेको सवाल, अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल जेको आहे, हिकु सवाल अहम आहे, ॿियो अव्हां दोस्तनि जो, अव्हां भाइरनि जो, अव्हां भेनरनि जो जेको जवाबु हूंदो उहो तमामु हिकिड़ो मुंहिंजे प्रोग्राम में अहम आहे। ऐं चाहींदुसि त 2-2, 3-3, 4-4 मिंट सभिनी दोस्तनि खां ज्वाइन कराइजे। अदी मूंखे रुके सेंड कई आहे भेण। हिन वक़्तु असीं रुके सेंड कई आहे असांजी भेण अदी डॉक्टर बख़्तावर जाम खे। अदी मोबाइल जी रोटेशन चेंज कंदो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी। मोबाइल खे हीअं रखिजो, हीअं न, मोबाइल खे हीअं रखिजो, मोबाइल खे पासे कोन्हे। मोबाइल जी रोटेशन चेंज कंदो न त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में। एम हयात समय जो महिरबानी, पहिरां महिरबानी महिरबानी। अव्हांजी लाइन डिस्कनेक्ट। माजिद मैसर साहब, अव्हां मौजूद रहिजो। अव्हांखे आऊं अदी बख़्तावर खां पोइ अव्हांखे रुके सेंड कंदुसि। माजिद महेसर पहिरां अव्हांखे आऊं अदी बख़्तावर जाम खां पोइ अव्हांखे आऊं रुके सेंड कंदुसि। अव्हां बि पंहिंजो मौक़िफ़ पेश कजो मुंहिंजे प्रोग्राम में, वीडियो लाइव ते कोशिशि कजो। अदी मोबाइल जी रोटेशन चेंज कजो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में। छो जो अॼुकल्ह मुंहिंजो प्रोग्राम जी जेका मोबाइल आहे ऐं जेको प्रोग्राम आहे न, उन जेका लोकेशन आहे उहा बिल्कुलु चेंज आहे। ज़फ़र सोलंगी जो कमेंट्स आहे, अचो अचो गॾिजी करे को किरदारु अदा कयूं ऐं नौजवान जूं ज़िंदगियूं बचायूं। महिरबानी ज़फ़र। न पई अचे अदा। अच्छा अदी कीअं न ईंदी, रिक्वेस्ट बिल्कुलु ईंदी भेण। हिकिड़ो सेकंड वरी सेंड कयांव थो। मोबाइल जी रोटेशन चेंज कयो न प्लीज़। मोबाइल खे पासीरो कयो न, मोबाइल जी रोटेशन चेंज कयो। मोबाइल खे हीअं उभो न रखो। मोबाइल जेकॾहिं हीअं रखंदो न त पोइ लाइन अव्हांजी कनेक्ट न थींदी। मोबाइल खे हीअं पासीरो रखो, मोबाइल जी रोटेशन चेंज कंदो। मूं अव्हांखे वरी रुके सेंड कई आहे हाणे। छो जो मूं पियो सम्झो त नेट जो प्रॉब्लम आहे, पर नेट प्रॉब्लम हुजे हा त डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेर साहब जी लाइन कनेक्ट न थिए हा। कोशिशि कयो। मूं अव्हांखे वरी रुके सेंड कई आहे ऐं अव्हां खां पोइ मीर माजिद महेसर खे रुके सेंड कंदुसि। त मीर माजिद अदी अव्हांखे वरी रुके सेंड कयां पियो। शायदि अव्हां वटि अव्हां मोबाइल जी रोटेशन खे चेंज कयो त तॾहिं अव्हांजी लाइन कनेक्ट थींदी मुंहिंजे प्रोग्राम में। हिकिड़ो सेकंड। मीर माजिद मैसर साहब, मूं अव्हांखे रुके सेंड कई आहे। ॾिसो, अव्हां वीडियो लाइव ते अची ॾिसो। मीर माजिद महेसर। मीर माजिद साहब, अव्हांजी लाइन डिस्कनेक्ट थिए थी। अव्हां वटि नेट जो प्रॉब्लम आहे। अदी वटि नेट जो प्रॉब्लम न आहे। अदी खे वरी रुके सेंड कयां पियो। अच्छा, मोबाइल जी रोटेशन चेंज आहे पोइ बि याने लाइन कनेक्ट न पई थिए।
भला मुंहिंजो आवाज़ त क्लियर अचे पियो दोस्तनि ताईं? नसरुल्ला जरवार पंहिंजे कमेंट्स में लिखनि पिया मोबाइल ऐं वरी ॾुके सेंड कयां ॿियो ॾींहुं अव्हांखे। नसरुल्ला जरवार कमेंट्स में लिखनि पिया सिंध जा हुक्मरान ऐं कामूरनि खे करप्शन करण मां वांद कई न पई मिले। सिंध पुलिस रुॻो बेगुनाह माण्हुनि ते दहशतगिरी जा केस दाख़िल करण जी माहिर आहे जॾहिं त असुल ॾोहारनि ऐं कातिलनि से। ऐं वरी ॾुके सेंड कयां पियो अधी अव्हांखे। हाणे ॾिसो महिरबानी साईं, महिरबानी, आवाज़ सही अचे पियो यानी मुंहिंजो मक़सदु आहे। बेकस शहबानी बलोच साहब खे रुकेशन कई आहे। ॾिसूं किथे नेट जो प्रॉब्लम त न आहे। माजिद मैसर खे वरी असीं रुकेशन कंदासीं, पर हिन वक़्तु मूं रिक्वेस्ट वरी सेंड कई आहे बेकस बलोच साहब खे। बेकस शहबानी बलोच साहब मूं मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे। गुड, अस्सलाम आवाज़ वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। अंधेरो अंधेरो लॻो पियो आहे, ख़ैर त आहे? साईं बिजली न आहे किबला। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। भला इहो अवां ॿुधाइजो तव्हां असांखे किथां खां जॉइन कयो आहे, कहिड़े शहर मां? साईं हींअर आउं रोडी शरीफ में वेठो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, आवाज़ क्लियर आहे पर अंधेरो आहे, बिजली न आहे। सलाम आहे साईं बेकस शहबानी बलोच साहब खे। महिरबानी बेकस शहबानी बलोच साहब, अॼोको असांजो जेको प्रोग्राम आहे ऐं अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल हिकु भेरो ॿीहर आउं वरजाईंदुसि, दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़िअनि खे कीअं रोकजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। अव्हांजो मौक़िफ़ घुरिजे साईं बेकस शहबानी बलोच साहब, महिरबानी। साईं आउं हमेशह चवंदो आहियां त जॾहिं इंसान जे घर जी जेका तरबियत आहे उहा बुनियादी तरह सां बहितर हुजे त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा गैर शरई ऐं गैर इख़लाक़ी वाक़िआ पेश नथा अची सघनि। बहरहाल अॼुकल्ह ॾिसूं था सोशल मीडिया ते ऐं जेको दौरु हले थो असांजो इंतिहाई शर्मनाक आहे ऐं उन जे करे बसि अलाह ई अलाह था कयूं ऐं उन जे लाइ असांजे हिन तबिके खे ख़ासि हिकु तरबियत जी ज़रूरत आहे ऐं अहिड़ा तरबियत घर ठाहिया वञनि जिते नौजवाननि में इहो शऊर ॾिनो वञे त ज़िंदगी जेका आहे उहा इंतिहाई मुख़्तसिर आहे ऐं हिन मुख़्तसिर ज़िंदगीअ खे ईअं ज़ाया न कजे। ऐं मासूमनि सां जेका ज़्यादती वारी तव्हां ॻाल्हि था कयो, इन जे लाइ चवण जे लाइ त घणो कुझु आहे, पर आउं हिते ओपन ॻाल्हियूं नथो करे सघां। बहरहाल इहे ॻाल्हियूं शर्मनाक आहिनि, इन्हनि खां परहेज़ करणु घुरिजे। ठीकु, वॾी महिरबानी साईं बेकस शहबानी बलोच साहब, वॾी महिरबानी। मोहबतूं सर, मोहबतूं। नवाज़िशूं कुर्ब। साईं बेकस शहबानी बलोच साहब वटि लाइट न हुई ऐं उन जे बावजूदि माशाल्लाह आवाज़ क्लियर हुयो साईं जो, महिरबानी। हिन ॼाम खे त जीअं वीडियो लाइव ते कनेक्ट करण जी कोशिशि कयूं पिया, किथे नेट प्रॉब्लम आहे, किथे मोबाइल जी रोटेशन चेंज आहे, किथे छा इशू आहे, यानी को न को प्रॉब्लम आहे। रिक्वेस्ट मूं सेंड कई आहे अदी खे, ॾिसूं त लाइन कनेक्ट जेकॾहिं थी वञे। मोबाइल खे अदी अभी बिल्कुलु अवां रोटेशन ते चेंज कई आहे मोबाइल जी, पर छो न पई अचे लाइन कनेक्ट, छो न पई थिए? मुंहिंजी रिक्वेस्ट ॾिसो त अव्हां खां पहिरीं साईं बेकस बलोच साहब वटि मुंहिंजी रिक्वेस्ट भई ॾिसो न एक्सेप्ट कयो
उन भी मोबाइल जो रोटेशन चेंज कई हुई मोबाइल जी रोटेशन चेंज कंदो न किंग चावला साहब हिकिड़ो सेकंड मौजूद रहजो किंग चावला साहब हिकिड़ो सेकंड मौजूद रहजो हिकिड़ो सेकंड मौजूद रहजो अमां त हिन वक़्तु मूं रिक्वेस्ट सेंड कई आहे असांजी भेण बख्तावर जाम खे लाइन कटिजी वई ऐं वरी रिक्वेस्ट सेंड कयां पियो अदी को नेट इशू त नाहे नेट प्रॉब्लम त नाहे अदी अवां वटि सिग्नल जो को प्रॉब्लम त नाहे अवां वटि मुझे ख्याल में मूंखे लॻे थो त जेकॾहिं सिग्नल जो प्रॉब्लम हूंदो नेट इशू हूंदो त पोइ ज़ाहिर आहे पोइ मुंहिंजी रिक्वेस्ट अवां वटि कीअं ईंदी अमी पाण ॾिठो त बेकस बलोच साहब खे जॾहिं मूं रिक्वेस्ट सेंड कई त फौरी तौर ते साईं बेकस साहब अची विया मूं वटि पर उन वटि लाइट न हुई उनजे बावजूद आवाज़ उनजो क्लियर हुयो वीडियो न पे आई पर आवाज़ क्लियर हुयो अवां मौजूद रहजो अवां ज़रूर मौजूद रहो अवां खे आउं वीडियो लाइव ते कोशिशि कंदुसि त वीडियो लाइव ते आणण जी ऐं एसी ताईं कंहिं ॿिए दोस्त खे पाण मीर माजिद खे ट्राई कयूं पिया उन खां पोइ किंग चावला खे ट्राई कंदासीं ऐं अधी अवां मौजूद रहजो अवां खे आउं जॉइन कराईंदुसि कंहिं न कंहिं तरीक़े सां अवां खे बिल्कुलु आउं जॉइन कराईंदुसि मीर माजिद महेसर के मूं रिक्वेस्ट सेंड कई आहे मीर माजिद साईं प्यारा माजिद साईं मूं खे रिक्वेस्ट सेंड कई आहे अमी ॾिसो अवांजी लाइन डिस्कनेक्ट थिए पई अवांजी लाइन डिस्कनेक्ट थिए पई अवांजी लाइन कनेक्ट न पई थिए प्यारा मीर माजिद महेसर साहब माय डियर किंग चावला हिकु भेरो ॿीहर ट्राई करे ॾिसूं वरी असां पंहिंजी अधी भेण डॉक्टर जाम खे डॉक्टर बख्तावर जाम खां पोइ प्रेमचंद चावला खे असीं पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं प्रेमचंद चावला बिल्कुलु पहिरियां को इशू आहे अवां वटि अदा अलाए छा इशू आहे अदी ट्राई अगेन ट्राई करण में छा आहे वरी कोशिशि कयूं पिया कोशिशि जारी आहे कोशिशि कामयाबी जी कुंजी आहे अवां बि कोशिशि कयो आउं बि कोशिशि कयां पियो तव्हांखे अवांजो आवाज़ त अचे पियो आवाज़ त अचे पियो मुंहिंजो आवाज़ त अचे पियो पर अवांजी वीडियो अचणु घुरिजे अवांजी वीडियो अचणु घुरिजे मुंहिंजी अदी मूं वरी अवांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे हिन वक़्तु वरी असीं पंहिंजी भेण डॉक्टर बख्तावर जाम खे रिक्वेस्ट सेंड कई आहे अलाह करे अदी जी वीडियो लाइन कनेक्ट थिए असांजे प्रोग्राम में कोशिशि त वॾी कयूं पिया त अदी खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइजे पर लाइन कनेक्ट न पई थिए रिक्वेस्ट मुंहिंजी न पई वञे ट्राई कयूं पिया प्रेमचंद चावला साहब खे प्रेमचंद चावला साहब आउं अवांखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो हिकिड़ो सेकंड अवां अचो पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो अॼु जो प्रोग्राम अॼु जो सवाल मूं अवांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे साईं प्रेमचंद चावला साहब जेकॾहिं प्रेमचंद चावला साहब जी बि लाइन कनेक्ट थी वई त इन जो मक़सदु इहो आहे त असांजी अदी वटि नेट प्रॉब्लम हूंदो ज़फर सोलंकी हिकिड़ो सेकंड वेट करियो अदा साईं प्रेमचंद चावला साहब अवांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे मूं भाइरनि खे दोस्तनि खे भेनरनि खे ॾाढियूं रिक्वेस्टूं त सेंड कयूं पिया पर नेट इशू आहे ख़बर न आहे छा आहे जो लाइन कनेक्ट न पई थिए आवाज़ ओके प्रेमचंद चावला साहब लाइन बिल्कुलु कनेक्ट थी वई आहे मुंहिंजी आवाज़ अचे पियो बिल्कुल आवाज़ अचे पियो साईं डबलिंग पई अचे न डबलिंग पई अचे स्पीकर मां आवाज़ पई अचे हैंड फ्री लॻायो प्लीज़ डबलिंग पई अचे हैंड फ्री लॻायो प्लीज़ डॉक्टर बख्तावर जॉइन करण जी कोशिशि कंदासीं प्रेमचंद चावला साहब अवांजी लाइन डिस्कनेक्ट थी वई अवां अचो पंहिंजो ॿुधी चुको आहे
सवाल त सभिनी दोस्तनि ॿुधो आहे त अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल जेको आहे असांजो, मासूमनि सां ज़्यादतियूं ऐं ख़ुदकशी जे वाक़नि खे कीअं रोकजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। प्रेमचंद चावला साहब, मूं मूंखे रिक्वेस्ट वरी सेण कई आहे। हाणे से आवाज़ अचे पियो? ज़बरदस्त, तमामु बहितरीन, पर थोरो वेझो वेझो कयो त अवां जो जीअं आवाज़ क्लियर अचे। मुंहिंजो आवाज़ त अचे पियो न? बिल्कुलु आवाज़ अचे पियो, क्लियर पियो आवाज़। ठीकु आहे। पहिरियां प्रेमचंद साहब, अवां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो असांजे अॼोके प्रोग्राम, अॼोके जो सवाल, जेको प्रोग्राम में सवाल आहे असांजो, ज़ाहिर आहे उहो अवां ॿुधो हूंदो, पर वरी आउं रिपीट कंदुसि त सवाल अॼु जे प्रोग्राम जो, मासूमनि सां ज़्यादती ऐं ख़ुदकशी जे वाक़नि खे कीअं रोकजे, सिविल सोसाइटी ऐं सरकार खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे। जी, मुंहिंजो त मौक़िफ़ हिकिड़ो ई आहे त हिकु अहिड़ी सज़ा मुक़ररु कई वञे जेका ॿियनि इस्लामी जेके मुमालिकत में आहिनि, जेको नंढड़े ॿारनि सां ज़्यादती थींदियूं आहिनि, या अहिड़ी को सज़ा कई वञे जंहिंसां इहो वाक़ियो करण वारो जेको बिल्कुलु ॾकी वठे। ठीकु आहे न? अगरि जे असां इन्हनि मुजरिमनि खे बार बार छॾींदा रहंदासीं त मूंखे नथो लॻे त हिन पाकिस्तान में या असांजी सिंध में इहो वाक़िया ख़तमु थींदा। तव्हां हींअर आए ॾींहुं ॾिसंदा रहंदा हूंदव टीवियुनि ते, पंहिंजो सोशल मीडिया ते जेके वाक़िया अचनि था। ठीकु आहे न? हाणे को ख़ुदकुशी करे थो त उहो बि हींअर लाइव बाक़ाइदे ॾेखारीनि पिया। इहो हिकिड़ो रुझान वधी वियो आहे। ॾिसो पिया हींअर कल्ह चोरी हिकिड़ो, कल्ह मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी वीडियो शेयर थी, जेको छोकिरो कंहिंजे मतिलबु के पंहिंजो पिस्टल ते लाइव अची करे ख़ुदकुशी करे ॾेखारे पियो। इहो बि मतिलबु के हिकिड़ो ग़लति रुझान आहे। ठीकु आहे न? ऐं ॿियो, अहिड़ा वाक़िया जॾहिं वधंदा वञनि था त बिल्कुलु असांजे माहौल ते तमामु घणो ऐं ख़राबु असरु पैदा थिए थो। डॉक्टर निमरता जो केस ईअं ई वियो हली। ठीकु आहे न? ऐं वरी बि तव्हां अॻु में ॿुधो हूंदो टनो मोहम्मद खान में हिकिड़ो नंढड़ी छोकिरी सां शराब पीआरे करे नाजाइज़ी कई हुई। यादि हूंदो तव्हांखे इहो किसो, जंहिंजो हैदराबाद में आया लतीफ़ अली जो साहब, उनजे ॾुआरियुनि खे छा थियो? सज़ा मिली? कुझु कोन मिली। नसीम नगर में पंहिंजो असां हिकिड़ो एहतियात कयो, मूंखे नालो यादि। अवां हुन न्याणी जो ज़िक्र पिया कयो छा, जमुना जो? जमुना जोगियाणी, जेका जोगी हुई। जमुना स्वामी जो ज़िक्र पिया कयो न, उनजा उहे जवाबदार उन्हनि ते केस बि दाख़िल थियो, उहे जवाबदार जेल कस्टडी में अची विया आहिनि। हिकिड़ो मिनट जी, आकाश नालो। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे न? हाणे हैदराबाद में जेको रुखसाना सियाल ऐं जेको काशिफ भेण भाउ सां जेको वाक़ियो थियो, इहो तव्हां ॿुधायो। बंगाली जेको वाक़ियो करे वियो, मतिलबु कानून ॾिसो न, गिरफ़्तार त थिया, गिरफ़्तार थी विया, मञोसीं गिरफ़्तार थी विया, पर इन जे लाइ को सज़ा त हुअणु खपे न। जस्ट जॾहिं ख़बर आहे त ॾुआरी इहो आहे त सज़ा ॾियणु खपे, छो नथी ॾिनी वञे? इहो कानून न हुअण जे बराबरि आहे। इन लाइ करे बाक़ाइदे सज़ा एट ए टाइम ते हुअणु खपे। मॉडर्न कोर्ट में इन जो फ़ैसिलो हलायो वञे, जीअं इनखे जल्द खां जल्द सज़ा अचे त उन मां ॿिया सबक़ सिखंदा। ॾिसो, फॉरेन में अगरि जे मतिलबु कि ॿिया इस्लामी मुमालिकत आहिनि, हीउ बि असांजो इस्लामी मुल्क आहे, अगरि हिते इहो कानून हुअणु खपे त थी सघे थो हिते इहे चीज़ूं घटि थी वञनि। अगरि इहो रुखसाना सियाल वारो अगरि मसइलो थियो हैदराबाद सां, ॾिसो केॾो ख़तरनाक इहो वाक़ियो हो। नंढड़ी नियाणी, भाउ तड़पंदो रहियो त मुंहिंजी भेण खे उते मारियो वियो, 3 ॾींहंनि खां पोइ लाश मिलियो, केतिरा एहतिजाज थिया, ही सूफ़ी संगत कया या असां विक्टिम सपोर्ट कया, पर छा थियो? बंगाली गिरफ़्तार थियो, हाणे त हुनजो ॾस पतो ई न आहे। अरे बाबा, इनखे थोरो सज़ा त ॾियो न, हुननि खून कयो, क़तल कयो आहे। ऐं उहो जेको अगरि जे जमुना स्वामी भील जेको स्वामी वारो वाक़ियो थियो, त उन बि त हिकिड़ो ॾोह कयो न, रेप कयो, त नंढड़ी मासूम नियाणी सां उनजी त सज़ा हूंदी न, कानून त लागू आहे न उन ते। त अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा जेसिताईं असांजे इन पाकिस्तान में, इस्लामी मुल्क में, जेसिताईं उहो कानून नाफ़िज़ न थींदो जेको बाक़ाइदे मतिलबु कि एट ए टाइम ते सज़ा ॾियण वारो हुजे।
त मुंहिंजी त सभिनी कानून जेके मतिलबु कि कानून जा रखवाला आहिनि या जेके बि IG सिंध कलीम इमाम साहब खे, इन्हनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजी इन्हनि खे बाक़ाइदे इन जे लाइ हिकिड़ो कानून पास कयो वञे, बाक़ाइदे इन जे लाइ हिकिड़ो कानून पास कयो वञे जीअं इहे मतिलबु कि जेके वाक़िया आहिनि इहे घटि थियनि। ऐं जॾहिं इहे कानून नाफ़िज़ थींदो न त बिल्कुलु असगर भाउ वाक़िया ख़तम थी वेंदा। तव्हां सॉरी पंजाब में ॾिसो ज़ैनब सां वाक़ियो थियो, उन जे कातिल खे सरेआम फाई ॾिनी वई। तव्हां मूंखे ॿुधायो त उन 4 सालनि जे अंदरि पंजाब जे अंदरि अहिड़ो को वाक़ियो थियो आहे? ॾिसो ॿिठो कानून आहे, पंजाब में हिकिड़ो कानून अलॻि आहे, सिंध जे अंदरि कानून ॿियो आहे। त अहिड़ो कानून असांजे सिंध में बि हुअणु खपे जीअं इहे वाक़िया न थी, न त इहो ॾींहों ॾींहुं वाक़िया वधंदा वेंदा ऐं इहे ख़ुदकुशियूं वधंदियूं वेंदियूं। अॼु बि जामशोरो यूनिवर्सिटी में हिकिड़ी छोकिरी ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई, इहो बि तव्हां ॿुधो हूंदो। त बिल्कुलु असां जेका असांजी टीम आहे विक्टिम सपोर्ट जेका सिंध में जेका हींअर कमु करे पई, असांजो हींअर 3 ॾींहंनि जो हिकिड़ो इजलास हले पियो इस्लामाबाद में, उन में बि असां इहा ई ॻाल्हि कई त जेको मासूम नियाणियुनि सां ख़ासि करे मासूम ॿारनि सां जेको सिंध जे अंदरि या पाकिस्तान जे अंदरि कयो थो वञे, उन जे लाइ जस्ट कानून हुअणु खपे। उन जे लाइ हिकिड़ी कोर्ट मॉडर्न कोर्ट में उनजो जल्दी फ़ैसिलो हलायो वञे जीअं इनखे सज़ा अचे। सज़ा ईंदी बिल्कुलु ॾोह घटि थींदो। हींअर मंशियात ते ॾिसो केॾो वॾो पंहिंजो रखियो वियो आहे, उन में बि नंढड़ा मासूम ॿाहिरि कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थियनि था या इन ते थियनि था, त उन में हिकिड़ो वॾो सुठो क़दम पुलिस खयूं आहे। पाकिस्तान हाई कोर्ट तरफ़ां जेको उन्हनि जूं ज़मानतूं रद्द कयूं आहिनि, त उन ते बि हिकिड़ो माना सुठो अमल थियो आहे। त अहिड़ो हिकिड़ो माना इन्हनि मासूम ॿारनि ते ज़्यादती करण जे लाइ बि हिकिड़ो कानून नाफ़िज़ कयो वञे त जीअं असांजे मुल्क में ऐं असांजे सिंध में इहे गुनाह घटि थी वञनि। मुंहिंजो त मौक़िफ़ इहो ई आहे त इस्लामी मुल्क आहे त कानून बि इस्लामी तरीक़े सां हुअणु खपे। बाक़ी जीअं सिंध सलामत, पाकिस्तान जिंदाबाद। महिरबानी भाउ, महिरबानी, थैंक यू भाउ। ज़बरदस्त, तमामु बहितरीन मौक़िफ़ प्रेमचंद चावला विक्टिम सपोर्ट जा दोस्त हुआ जंहिं पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। हिन वक़्तु कोशिशि कंदासीं माजिद मीर माजिद मैसर, हाणे अव्हांखे आउं वरी रिक्वेस्ट कयां पियो, खां पोइ अधी जी वीडियो जेकॾहिं शो थींदी त वरी असीं अधी डॉक्टर बख़्तावर जाम खे रिक्वेस्ट कंदासीं, कोशिशि कंदासीं त वीडियो लाइव ते जॉइन कराइजे। लाइन कनेक्ट थी वई आहे मीर माजिद मैसर साहब जी, एक्सेप्ट कयो। मीर माजिद मैसर साहब मुंहिंजी रिक्वेस्ट खे एक्सेप्ट कयो, मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि अची वई आहे। नेट जो इशू आहे मुंहिंजे ख़्याल में मीर माजिद मैसर साहब वटि। मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि अची वई आहे। अॼु न काफ़ी ॾींहं पहिरीं लम्स जी शागिर्दियानी हुई, कोशिशि करे सिंधी जा लफ़्ज़ ॻाल्हायो, धारिया लफ़्ज़ मुनासिब नथा लॻनि। हा बिल्कुलु सर, बिल्कुलु डॉक्टर गफ़ार जूनियर साहब बिल्कुलु सही था चओ। मीर माजिद मैसर साहब मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि अची वई आहे ऐं अभी उनखे एक्सेप्ट करण जी कोशिशि कयो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी। मोबाइल जी रोटेशन बि चेंज कजो। आउं वरी अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो मीर साहब। मीर माजिद मैसर असांजा ॿुधंदड़ दोस्त ॾिसंदड़ दोस्त असांजे प्रोग्राम वरी मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि अची वई आहे, उनखे हाणे एक्सेप्ट कयो। हितां बिल्कुलु शो थिए पई त माना मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि पहुची वई आहे। अव्हां उनखे जॉइन कयो, हुन में लिखिजी आयो हूंदो जॉइनिंग, उनखे क्लिक कंदो त तव्हांजी वीडियो शो थी वेंदी मूं वटि। दोस्त वॾियूं कोशिशूं कनि पिया त वीडियो लाइव ते जॉइन कनि ऐं असांजी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे त दोस्तनि खे वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी, पर ख़बर न आहे त छा प्रॉब्लम आहे, छा इशू आहे जो लाइन कनेक्ट न पई थिए।
कुछ दोस्तनि जी लाइन कनेक्ट थी, प्रेमचंद चावला साईं जी लाइन कनेक्ट थी, डॉक्टर अब्दुल गफ्फार जूनियर साहब जी लाइन कनेक्ट थी। हक मौजूद जिए देश अब्दुल रहीम सदा मौजूद प्यारा, सदा मौजूद। फ़कीर वसीम महर खे रिक्वेस्ट सेंड कई आहे। जेकॾहिं फ़कीर वसीम महर वटि जेकॾहिं नेट प्रॉब्लम न हुजे त मूंखे वीडियो लाइव ते ज़रूरु जॉइन कंदो ऐं असांजे प्रोग्राम में मौक़िफ़ ज़रूरु पंहिंजो पेश कंदो। फ़कीर वसीम महर, ॾिसूं त असांखे किथां खां जॉइन कनि पिया दोस्त। मीर माजिद महस लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे फ़कीर साईं जी। आउं वरी रिक्वेस्ट सेंड कयां पियो मीर माजिद महसर साहब खे। आमिर हुसैन समो अस्सलाम वालेकुम, या अली मदद, छा हाल आहे अदा? महिरबानी साईं, महिरबानी आमिर साईं। फ़कीर वसीम महर, माशाल्लाह, गुड वर्क अदा। मीर साहब अवां जी लाइन हाणे वरी डिस्कनेक्ट थिए पई।